अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे घोटकीअ मां मोहम्मद अली चाचड़ जी रिपोर्ट। आदिलपुर थाणे जी हद मिठड़ी स्टाफ वटां 3 नामालूम हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल सवार कुर्बान अली वलद अब्दुल शकूर नूनारीअ खां CT 2021 मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया, जंहिं करे ॻोठाणनि इंसाफ़ घुरण ऐं फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराइण लाइ खानपुर रोड ते मिठड़ी स्टाफ वटि रोड ब्लॉक करे अचु वञु वारी ट्रैफ़िक खे बीहारे छॾियो। वॾो मुंशी इमदाद सावंत पुलिस हटाला साण करे वाक़े वारे हंधि पहुतल आहे। जांच पड़ताल जारी आहे। रोड खोलाइण ऐं ख़ातिरी कराइण में आदिलपुर पुलिस मसरूफ़। ख़बरुनि जी दुनिया।